सां। हल नुआ तू वेठी हुजे थी, मां मिली थी का सभिनी सां। ठीक है मम्मी। हाय विमला, केड़ा हाल है? केर कमला? ओह नो। ओ अच्छी वही चुगली खोर। छा? ना कुछ न। हल वही करे गालायां थी, थकी पेंदिस न त। ठीक है। छा नुआ के वठी आई? तुझी नुआ ये लहंगो त जेठो जी शादी में भी पाती हुई न? हाँ आंटी, एडो महंगो है तो पो 2 बार तो पाए सघूं न शादी में। विमला, घणा साल थिया तुझी नुआ खे शादी के? 5 साल थियास। तो अञा बार कोनेस? न अञा ताईं पढ़ाई पई करे, नौकरी भी करे पई, त हींअर बार कोन खपे। सही है, अॼुकल्ह जो छोकरियों भाई करो पढ़ाई करो। ॾिठे चाल मुर्स ॾिठे केड़ा आहिनि? हाँ अगे बिल्लन जेड़ी पई लगे, जोड़ी ठहे कोन पई छोकरी त नाके केड़ी पई लगे। तो छा मिलियो है छोकरी के, छा ॾिनो है? अरे T20 कुछ कन पिया। T20 वो तो मैच में ईंदो है। I20 हूंदो, I20 कार्ड न हूंदोस। हाँ सुठो, पाण खे छा आहे, पाण त कंहिंजी चुगलियूं करूं ई कोन। शादी में रोटी में छा ठयो है? वनी ॾिसी थी अचां। हल विमला मिलूं था पो। ठीक है। भाभी केड़ा हाल आहिनि? रोटी ॾिठवस मां के केड़ी सादी सिंपल रखूं है। वो तो चंदे ने से ॾाढा शौक़र आहियूं, पर रोटी ॾिसो केड़ी रखूं है। हाँ सही है, न डोसा न पानी पूरी न पिज्जा न बर्गर, कुछ कोन रखूं है, बस सादी रोटी रखूं है रिसेप्शन में। ॾिस मागे। हाँ सही है, वो बसर मल जी कुंवार अचे पई, जंहिंजे पुट जी शादी है। हाँ भाभी अचो वियो, रोटी खाधव? ॾाढी स्वादिष्ट रोटी है। अरे सुठो फंक्शन रखियो है तव्हां ते। वाह जोड़ी भी ॾाढी सुठी है, घोट ज़ाल जी सुठी नुआ कोठे आया आहियो।